बस बस को कम कर दुकान त वनी तकड़ो चाय खंड आने दे। एडो वांदो ना आया जो तोले दुकान ते वणा। वांदो नहीं त हिते छा कोरट पे हलाई। सब कंखे पंजा कम आयन। वडो को निभागो आई। जेकर तू जो कम कया तो पो सदोरो नत निभागो। सियाणा आई सदोरा बार कंखे भी कम का जवाब नहीं दींदा। हेडे कर नानी बुधात छा वठणो आ। एक पति दहन जी खंड आई 30 रुपए जो खीर वठी अचा। हल एतरी चाय खंड वठें थी भला मेहमान अचणा आहिनि छा। अम्मा जी तबियत सही नहीं चाय सिर्फ उनके करे दींदस समझी वे। हाणे भला चाची जी तबियत कीअं आ। हाणे माशाल्लाह ठीक है तू वन हाणे जल्दी सा खंड आई चाय वठी अच। अग में ॾियारी में देर कराए छडी। वञा थो वञा। हुकुम कर जीजा कीअं न्यापो कयव। तोॾे न्यापो इन लाइ कयो आहे त माई सकीना बीमार थी पई आहे ऐं अॼु खां पोइ हिन घर जो सॼो कमु तोखे ई करणो पवंदो। इहो त आहे जीजा पर